अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे टंडो लहर खां ख़बर ॾींदा हलूं त टंडो लहर उॾेरो लाल जे ॻोठ गोलो मीरजत जे रहवासियुनि जो 62 वॾेरनि जे ॾाढाइनि ख़िलाफ़ तहलका प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नूर मोहम्मद मीरजत, इब्राहिम मीरजत, असगर मीरजत ऐं ॿियनि हक़सत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे भाउ हनीफ मीरजत जे क़ातिलनि खे बचाइण लाइ असां ते कूड़ियूं एनसीयू कराए ऐं मोतबार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां IG सिंध, IPO हैदराबाद ऐं SSP टंडो लहर खां मुतालबो था कयूं त जो कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहे। हुन चयो त 62 केस तां हथ खणण लाइ असां ते बार बार हिरासत कंदे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि अला अख़्तियारनि खां घुर कई आहे त जवाबदार गिरफ़्तार करे मथनि कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम बुले जी हक़सत न्यूज़ टंडो लहर। हथ मटियारे डिस्ट्रिक्ट मटियारे मां त हीअ जेके इस्मात समी मीरजत जिन्हनि असांजो एतिरो ज़ुल्म कयो आहे, असां मां एतिरो खून थी वियो आहे, एतिरो ज़ुल्म जो उन बावजूदि असांते कूड़ा केस करे कूड़ियूं दरख़्वास्तूं करे असांखे ब्लैकमेल करे असांखे परेशान करे रहिया आहिनि। अञा बि असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त इन केस मां तव्हां हथ खणियो न त 200 तव्हां में कूड़ा केस करे गॾा आया हेॾां कूड़ा केस करे वॾो पोयां लॻाई रहिया आहिनि। एतिरो ज़ुल्म थियो आहे, उन बावजूदि बि असांजे पोयां हली रहिया आहिनि, धमकाए रहिया आहिनि त केस मां कयो, असांजा माण्हू छॾायो न त ॿी सूरत में असां तव्हां ते कूड़ा केस कूड़ियूं दरख़्वास्तूं करे तव्हांखे थाणे अंदरि कराईंदासीं, जेल अंदरि जेल कस्टडी में बंदि कराईंदासीं। ईअं रोज़ असांखे धमकाए रहिया आहिनि। उनजा माइट जेके बि आहिनि ॿ जा इहे असांखे ज़लील करे रहिया आहिनि। असां IG सिंध जे IG सिंध IPO हैदराबाद खे अपील था कयूं त बराए महिरबानी असांखे इन्हनि मां ऐं इन्हनि ज़ुल्मनि खां महफ़ूज़ तहफ़ुज़ ॾियारियो वञे। असांखे इन्हनि खां इन्हनि जे धमकियुनि में असांखे पासो करायो वञे।